दिल इंटरप्राइजेस, आबिद शेख, हैदराबाद। जिथे जिथे वींदा आहियूं उते मेला मचंदा आहिनि। अहमद मुगेरी चए जिदे वारो उते रंगेड़ा रचंदा आहिनि। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। दुश्मनन में रुगो वाह मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। असां जिथे वींदा वह वाथी वींदी आ। असां मथां गुलनि जी वरखा थी वेंदी आ। असां जिथे वींदा वह वाथी वेंदी आ। असां मथां गुलनि जी वरखा थी वेंदी आ। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। दुश्मनन में रुगो वाह मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। किथां किथां खां माण्हू ॾिसण ईंदा आहिनि। मौला जाने थो मूंसां मिलण ईंदा आहिनि। किथां किथां खां माण्हू ॾिसण ईंदा आहिनि। मौला जाने थो मूंसां मिलण ईंदा आहिनि। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। दुश्मनन में रुगो वाह मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। सजाद मुगेरी कंहिंखां पुछी भली पक करे। पाण मूंसां गॾे जी ॾिसी भली पक करे। सजाद मुगेरी कंहिंखां पुछी भली पक करे। पाण मूंसां गॾे जी ॾिसी भली पक करे। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। दुश्मनन में रुगो वाह मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। असां जिथे हूंदा उते मेला हूंदा थी। दुश्मनन में रुगो
हुंदा हूं उते मेला हुंदा थी असां जिथे हुंदा हूं उते मेला हुंदा थी।